ज़मीन ख़रीद कई ऐं मूंखे जेको सो पंहिंजो अलाह पंहिंजो सभु कुझु ॾिनो आहे मूंखे ऐं उन्हनि ॻाल्हियुनि मूं पीर खां ज़मीन ख़रीद कई 6 एकड़ 29 गुंठा 2 एकड़ 29 गुंठा पहिरीं ख़रीद कई। पीर जी उमिरि 70 साल आहे। हर को पंहिंजो सम्झे थो त 70 साल उमिरि जी आहे ऐं इन खां पोइ जेको सो 2 एकड़ 29 गुंठा ख़रीद कई उन मूं खातो ई आहे ऐं कब्ज़ो मूं वटि आहे। इन खां पोइ 4 एकड़ ख़रीद कई 6 एकड़ 29 गुंठा ॿनी मूं पीर ख़रीद कई। पीर वरी चयो त भाऊ मूंखे 29 गुंठे पैसा मिलिया कोन। जंहिंजो मूं खातो पाए सरफराज़ काशकेली खातो ठाहियो ऐं उते पंहिंजो सहियूं कयूं सभु ऐं उन हिसाब सां मुंहिंजो खातो ठहियो। खातो वरी मूं प्लाट वरितो पीर जेके इल्ज़ाम हाणे पियो त प्लाट वरितो हीउ पीर वरी मुंहिंजो प्लाट लिखी ॾियण प्लाट हीउ जेको सो पंहिंजो उन फोटो कॉपी आहे असुल कागर मूड़ पिया आहिनि। उहो प्लाट वरितो पंहिंजे रहण जे लाइ उनजी बैंक जी स्टेटमेंट मूं वटि आहे ऐं हाणे जेको सो पीर चयो पियो भई मूंखे पंहिंजो तव्हां कब्ज़ो करे पिया। मुंहिंजो छा हली में मूंखे पंहिंजी जेका ज़मीन आहे सा पूरी करे ॾियणी। वरी चङनि मर्दनि जेको फ़ैसिलो कयो जंहिंमें साईं इज़त अली रहमानी सरफराज़ काशकेली फ़ैसिलो कयो उन मुताबिक़ मूंखे चयो त ॾे पीर जो हाल कोन्हे। हू घुंटनि जी घुर करे पियो वरी 15 लख मुंहिंजी चटी भरी आहे। 15 लख मूं वधीक चटी भरी आहे जेका चङनि मर्दनि फ़ैसिलो कयो उन मुताबिक़ मूंखे पैसा मिलंदा आहिनि। उन्हनि जी रसीदूं मूं वटि आहिनि सभु शइ रसीदूं आहिनि बैंक जी स्टेटमेंट बि आहे। हाणे जेको फॾो हू कनि पिया हिकिड़ो त मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो अथनि प्लाट ते कब्ज़ो कयो अथनि। अधु प्लाट जेको मूंखे वॾे पीर लिखी ॾिनो त उन जी अधु प्लाट मुंहिंजो खणी विया ऐं ॿी मुंहिंजी 19 गुंठा पहिरीं ज़हीर मेमण माप पाण कई वठी पीर महमद कोस पाण आयो माप कई जेको 19 गुंठा मुंहिंजी करे वियो। मुंहिंजो भई माप कर अला करणु जेका ख़ुदा करण ते माप कर ऐं वरी पीर माप कराई सर्वे वारनि खां सर्वे माप कराई जंहिं माप कई 60,000 पीर महमद कोस वरिता